कंडियारो मां ख़बर ईंदा हलो त चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह कंडियारो पहुतो। मुख़्तलिफ़ फंदनि ते तहज़ियत कई। चीफ सेक्रेटरी सैयद आसिफ हैदर शाह जो चवणु हो त सिंध हुकूमत तालीम जी बहितरी लाइ कोशिशूं वठी रही आहे। हिन वक़्तु सिंध में तालीम जी सूरतहाल बहितर आहे। उस्तादनि जी भर्ती बाद बंदि पयल स्कूल खुली विया आहिनि। तालीम जो वज़ीर सैयद सरदार अली शाह तालीम खे बहितर करण लाइ वधि खां वधि कोशिशूं करे रहियो आहे। तालीम ते वधि खां वधि फोकस आहे। 2022 वारी बोर्ड में स्कूल ज़बूं हाल थिया। तालीम जहिड़े शोबे में टीचर्स लाइसेंस लॉन्च करायो वियो आहे। जीअं टैलेंटेड उस्ताद तालीम खाते में अचनि। सिंध में शाखुनि में पाणी वारी खोट वारे सवाल ते सैयद आसिफ हैदर शाह जो चवणु हो त सिंध जे आबादकारनि खे रिलीफ ॾिनो वियो आहे। मौसम जी तब्दीली आहे। सियारे जे करे थोरे पाणी जी खोट थी हूंदी। सिंध जे अक्सर शाखुनि में पाणी अची रहियो आहे। आबादकारनि शाखुनि जे पाणी ते फसल आबाद करे रहिया आहिनि। अस्पतालुनि खे बहितर करण लाइ वधि खां वधि कोशिशूं वरतियूं पियूं वञनि। सिंध में अॻु खां अमन अमान जी सूरतहाल बहितर आहे। धाड़ेल कल्चर खे ख़त्म करण लाइ पुलिस ऑपरेशन करे रही आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।